नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त सनत तजारत ऐं कोऑपरेटिव सोसाइटी सिंध जे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारे जो चए त सईद खुर्शीद शाह जे नून लीग में शमूलियत वारनि ख़बरनि में का बि सदाकत नाहे। मरियम औरंगज़ेब ऐं खुर्शीद शाह मुलाक़ात मामूल जो हिसो आहे। तहरीक इंसाफ़ जो मीडिया सेल ॼाणे वाणे कूड़ियूं ख़बरूं फैलाए रहियो आहे। हिननि ख़्यालनि जो इज़हार हिन मुख़्तलिफ़ हंधनि ते फातिहा ख़ानियुनि ऐं आजियाना प्रोग्रामनि में कयो। सूबाई वज़ीर मीडिया सां ॻाल्हि ॿोल करण जे दौरान वधीक चयो त हिकु शख़्स कंटेनर ते बीह वॾियूं ॻाल्हियूं करे क़ौम खे गुमराह कंदो हो ऐं चवंदो हो त तेल खंड महांगियूं थियनि त सम्झी वञो त वज़ीर आज़म चोर आहे। हाणे ख़ुदि वज़ीर आज़म ऐं खाइण पीअण समेत रोज़मर्रा जे वापे जे हर शइ जा अघ आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि। हिन जो मतिलबु मौजूदा वज़ीर आज़म वॾो चोर आहे। हिन चयो त डॉलर ऐं तेल जी क़ीमतूं हर ईंदड़ ॾींहुं वधंदियूं पियूं वञनि, लेकिन सिलेक्टेड वफ़ाक़ी हुकूमत ते को बि फ़र्क़ु नथो पवे। अॼु अवाम मौजूदा हुकूमत जे ख़ात्मे जूं दुआऊं घुरी रही आहे। इन मौक़े ते सूबाई वज़ीर सां गॾु पार्टी उहिदेदार ऐं कारकुन मौजूदु हुआ। भिटियूं आहिनि या जेके वॾा रोड रस्ता आहिनि जातो माण्हुनि जो घणो गुज़र आहे। असांजी प्रायोरिटी हूंदी त करायूं, पर इहो तव्हांखे यकीन ॾियायूं था त हिन परिसाला में इनशाअल्लाह सभु कम थींदा। सखर में साईं खुर्शीद शाह सां मरियम औरंगज़ेब जो मुलाक़ात कई आहे जेल में, बाय रोड आई, बिगेर प्रोटोकॉल जे आई, पर हिकु कलाक ताईं मुलाक़ात जारी रही। जारी खां पोइ वापसि हली वई। हाणे अफ़वाहूं आहिनि त खुर्शीद शाह नून लीग में वञे थो। छा इहे अफ़वाहूं आहिनि या पीपल्स पार्टी जो हिसो आहे? न, अवां ॾिठो हूंदो कि इहे अफ़वाहूं आहिनि ऐं साईं खुर्शीद शाह जो पाण इन बारे में बयानु अची चुको आहे ऐं उहे पीपल्स पार्टी सां कॾहिं बि ईअं न कंदा। इहे शोशा आहिनि ऐं जेके शोशा इहे हलाइनि था उन्हनि खे नाकामी ऐं मायूसी। साईं ॻुझी मुलाक़ात खे कीअं सम्झो पिया? औरंगज़ेब का बि ॻुझी मुलाक़ात न आहे। ज़ाहिर आहे साईं खुर्शीद शाह अपोज़िशन लीडर रहियो आहे नेशनल असेंबली में, इज़त ऐं एतिराम आहे। उहे सभु माण्हू जेके अपोज़िशन में रहिया आहिनि उहे सभु सां मिलण ईंदा आहिनि ऐं मिलण बि खपे, छो त खुर्शीद शाह साहिब सां तमामु तव्हां ॾिठो आहे त 2.5 साल जी ज़्यादती थी आहे त हुनखे अञा ताईं रेफरेंस फाइल आहे बिना कंहिं जवाज़ जे उनखे गिरफ़्तार कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।